ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदा हलूं। जुंगशाही में रिपोर्ट करे भाई हुजूर अहमद ब्रोही जुंगशाही अल तशी जे ख़तीब ज़ाकिर अली नवाज़ नजफ़ी सूमरो खां जुंगशाही ठट्टो रोड लॻ चाढ़ी ते रात 8 वॻे फुर जी वारदात। तफ़सील मुताबिक़ गुज़िरियल रात जुंगशाही मां बारगाह ते ख़िताब करण लाइ ईंदे रस्ते में जुंगशाही वेझो चाढ़ी स्टॉप लॻ 125 ते ॿिनि फोरुअन शिया ज़ाकिर अली नवाज़ नजफ़ी खे रोके खंयसि मोटरसाइकिल मोबाइल फ़ोनूं ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। अहिड़ो इतला जुंगशाही पुलिस चौकी ते ॾिनो वियो पर को बि तदारुक न थियो, जंहिंखां पोइ अॼु प्रेस क्लब जुंगशाही आॾो उलमा काउंसिल ठट्टो ऐं अंजुमन क़ाइम ऑल मोहम्मद जुंगशाही जे अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हुयो। एहतजाज कंदड़ अॻवाननि मोहम्मद ज़मान ब्रोही, बिलाल हसन कुर्बान अली ब्रोही, अला बख्श आफ्ताब अहमद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जुंगशाही रोड ते 1 महीने अंदरि 4 खां 5 फुर वारदातूं थी चुकियूं आहिनि, पर एसएसपी ठट्टो ऐं जुंगशाही पुलिस के बि जोगा उपाय नाहिनि वरिता। हर चौथे ॾींहुं का न का वारदात थिए थी। हिननि चयो त ज़ाकिर अली नवाज़ सूमरो खां फुर थियल मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान 24 कलाकनि में रिकवर न थियो त सुभाणे जुंगशाही रेलवे ट्रैक ते समूरा आज़ादार मजलिस बर्पा करे धरणो हणंदा। ॿिए पासे अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिन मुक़दस महीने मुहर्रमुल हराम में जुंगशाही में न पाणी न बिजली हले थी। मजलिसुनि दौरान लाइन में न मनमस्ती करे हथरादू झटका ॾेई बिजली में फॉल्ट हाणे बिजली बंदि करे छॾे थो। हिननि चूंडियल यूसी चेयरमैननि खे गुज़ारिश कई आहे त 12 लख बजट मां कुझु ख़र्च कनि ऐं ज़िले इंतिज़ामिया एसएसपी ठट्टो खे अपील करे चयो आहे त जुंगशाही में वधंदड़ बदअमनी खे रोके जुंगशाही पुलिस नफ़री वधाई वञे, जीअं अहिड़नि वाक़िअनि में घटिताई अची सघे ऐं बिजली पाणी जूं सहूलियतूं पिणु ॾिनियूं वञनि।